लीडर टीवी जे प्रोग्राम अॼु जी ॻाल्हि में असां अॼु ज़िक्र पे कयो पीर साहब पागारे उनजी तनज़ीम जे स्ट्रक्चर उनजी सॼी मूवमेंट ते ऐं असां सां गॾु मौजूदु आहिनि एंथ्रोपोलॉजिस्ट ऐं पब्लिक हेल्थ जो ॼाणू ऐं समाज सुधारक लुत्फ़ अली मंगरियो साहब। त असांजी उन सां ॻाल्हि पे हली ऐं असां गुज़िरियल क़िस्त में इहा ॻाल्हि कई त कीअं 1818 खां वठी ऐं 1952 ताईं 6 पीर पागारा ऐं पोइ 7 1952 खां शुरू थियो, पोइ वरी 8 1912 खां शुरू थियो। त हिते असांजो किस्सो पूरो थियो हो त लुत्फ़ अली मंगरियो साहब इन सॼी ॻाल्हि जो स्ट्रक्चर पिणु बयानु कंदो ऐं असां चाहींदासीं त असांजा ॾिसंदड़ हिन सॼे हुर या पागारा सिस्टम जो इन जो सॼो स्ट्रक्चर सम्झनि त इहो पीर खां वठी हेठि ख़लीफ़ा पोइ चौकियो आख़िर ही आहे छा इहे कनि छा था, इन्हनि जी ज़िम्मेदारियूं कहिड़ियूं आहिनि। जी साईं। सर वॾी महिरबानी। पोइ क़िस्त में पाण डिस्कस कयोसीं स्ट्रक्चर पीर पागारा किथां शुरू थिया केसिताईं पहुता। हाणे पाण डिस्कस कयूं था त हीउ जेको जमायत जो स्ट्रक्चर आहे कीअं। त जमायत जो स्ट्रक्चर ईअं आहे त पहिरीं शुरू में जॾहिं मां पहिरियों पीर पागारो जॾहिं हुयो त ईअं उनजी फॉलोइंग हुई जेके उनखे सपोर्ट ॻाल्हि मञींदा हुया उनजे पोयां हलंदा हुया, जीअं आम हिकिड़े स्कॉलर जे पोयां माण्हू हलंदा आहिनि। ॿियों पीर पागारो आयो, टियों पीर पागारो जॾहिं आयो तॾहिं जमायत उनजे मुरीदनि या उनजे फॉलोअरनि जो नंबर वधी वियो हुयो, तमामु घणा माण्हू थी आया। सो उन में थियो ईअं त 3 पीर पागारे वटि कुझु माण्हू अहिड़ा हुया उन्हनि थोरी रेज़िस्टेंस ॾेखारी। उन्हनि चयो त पीर में ऐं मुरीद में जेको आहे थोरो फ़र्क़ु हुजणु खपे। त उन 3 पीर पागारे जमायत खे थोरो स्ट्रक्चर कयो। स्ट्रक्चर कीअं कयो त बाबा हाणे जेके हिन इलाइक़े में रहंदा त उहे पंहिंजो अहिड़ो ग्रुप ठाहिनि, उन्हनि जो हिकिड़ो को मुख हुजे ऐं जेको उन्हनि खे लुक आफ्टर करे मामला त ॾिसे ऐं पोइ जेकॾहिं को मसइलो हल नथो थिए, को मामला ज़िंदगी जा ॿिया टा मूं वटि अचे त इंतिज़ामी ढांचो 3 पीर पागारे हिज़्बुल्लाह शाह विधो पंहिंजे जमायत। उन चयो त टोलियूं ठाहियो, ग्रुप ठाहियो पंहिंजे जमायत, हिकिड़ो उन्हनि जो मुख हुजे, हिकिड़ो मुख हुजे ऐं तव्हां पाण में उहो सभु करे पोइ इहे मुख़्तलिफ़ टोलियूं वरी उन्हनि जो पोइ छा कजे। इहे जेके जमायत जा मुरीद वधी आहे, जॾहिं मुरीद वधी आहे त उन कीअं कंट्रोल कजे। भला मुरीद छो वधिया, इनखे त अवल वधायूं था, छो वधिया? उनजो हिकिड़ो ई कारण हुयो, उहो इहो त हिकिड़ो त इस्लामी तबलीग, ॿियो रूल ऑफ लॉ ऐं टियों जेको आहे न इंसानियत जी ॻाल्हि कंदो रहियो। त उन में माण्हू खे उन दौर में ॿिया अहिड़ा माण्हू ई न हुआ छा इन क़िस्म जी ॻाल्हि करण वारा? न, माण्हू हुया, बुज़ुर्ग उन वक़्तु ॿिया बि हुया। त हर हिकिड़ी स्कॉलर जो पंहिंजो को तरीक़ो हूंदो आहे न। हिन गादी जो तरीक़ो जेको आहे अट्रैक्टिव वधो रहियो आहे, अट्रैक्टिव रहियो आहे त उन इंसानियत खे अवलियत ॾिनी आहे। त उनजे करे ॿियनि मुफ़क़रनि जा माण्हुनि जे पोयां फॉलोइंग में अची आहे। हाणे तव्हां हलियो अॻिते, पीर हिज़्बुल्लाह शाह साहब तव्हांखे चयो टोलियूं ठाहे मसइला हल कयो। हाणे उहो जॾहिं पंहिंजे पूरे फॉलोइंग खे 12 ग्रुपनि में विराए छॾी। 12 ग्रुपनि में कीअं विराई त बाबा हाणे जैसलमेर वारा आहिनि या थर वारो पाटो आहे जेको उमरकोट वारो सांगड़ वारो, इहे जैसलमेर हिकिड़ो ग्रुप ठाहियोसि। वरी दरिया जो हुन पासे वारा उनखे पार, तॾहिं त हिंदुस्तान हो त सिंध ऐं हिंद जो थर साॻो, हिकु ॻाल्हि हुई त इहो जैसलमेर ऐं उमरकोट थी हिकु थी वियो। ॿियो वरी सांगड़ जो अलॻि कयो ग्रुप ठाहियो, बदीन लाड़ जो अलॻि ग्रुप ठाहियो। त ईअं मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा अलॻि ग्रुप ठाहिया। रहीमिया ख़ान ऐं पंजाब लौवर पंजाब जो अलॻि ग्रुप ठाहियो। त ईअं ग्रुप ठाहिया। त ईअं 12 ग्रुपनि खे उन फॉर्म कयो। 12 ग्रुप ॿुधाए सघो था त किथे किथे हुआ? हा, ॿुधायां थो। हाणे पहिरियों ग्रुप सभ खां वॾो उहो मिसाल तव्हां ॿुधायांव जैसलमेर, जंहिंमें मां फॉलो कयांसि थो उन ग्रुप में अॼु उमरकोट जे करे। उमरकोट जे करे त बेसिकली इहे उहे हाणे माण्हू पाकिस्तान खां वरी अची विया। इहे सॼा जैसलमेर जो ग्रुप उहे हुयो जेके जैसलमेर जे आसपास रहंदा हुया। जैसलमेर, बीकानेर, बाड़मेर, उनजे राजस्थान जी इन बेटी में रहंदा हुया। उन्हनि ग्रुपनि जो हिकिड़ो ग्रुप ठाहियो आहे, जैसलमेर जो ग्रुप इहो आहे। इन्हनि खे मिसाल तौरु डॉक्टर साहब लीड कंदो, हिकिड़े माण्हू खे लीडरशिप ॾेई छॾी। ईअं जेको आहे थोरो सांगड़ जो जेको आहे खिपरो अछड़ो थर जेको आहे उनखे ॿिए माण्हू लीड ॾेई छॾी। 3 माण्हू खे वरी थोरा सांगड़ जो जेको सिंजोरो आहे, झोल आहे या इन पर मोहम्मद खान टंडो आदम आहे, इन इलाइक़े जे माण्हुनि खे 3 खे लीड ॾेई छॾी। 4 ख़ैरपुर नालो ॾेई छॾी। 5 खे वरी लाड़क दरिया जो परियूं पासो ॾिसो ॾेई छॾियो आहे, तूं लीड करण माण्हुनि खे। त ईअं हिन 12 मुख्य माना हिंदी जे लफ़्ज़ में मुखिया माना जेको लीडरशिप जो नालो ॾिनो हुयो त इहे लीड कंदा। हाणे जो पर्पज़ इहो हुयो त मिसाल माण्हू ज़िंदगी जा कारोबार न पाण मसइला थियनि था त हर माण्हू को शिकायत खणी अचे पई उन बुज़ुर्ग ॾे, को ॿियो मसइलो खणी अचे त बस उहो उते सॉर्ट आउट कयोसि मसइलनि खे ऐं पंहिंजे हिक ॿिए सपोर्ट कयो, मैकेनिज़म ठाहियो जे हिक ॿिए सपोर्ट थिए। ऐं तॾहिं सपोर्ट कहिड़ी हूंदी त सपोर्ट इहा हूंदी त माना तबलीग वधे ऐं रूल ऑफ लॉ जी ॻाल्हि थिए ऐं को हिक ॿिए जे मज़हब में गड़बड़ न करेसि, कोई करे त उन पाण में गॾिजी करे मसइलो हल कयो हुते। त
त अहिड़े क़िस्म जी माना हिन इंतिज़ाम ठाहिया। अच्छा, उन इंतिज़ाम में हिकिड़ो वरी इन टाइम में हिकिड़ो ॿियो रेज़िस्टेंस आई। तॾहिं थींदो छा हुयो त जेको बुज़ुर्ग हूंदा पीर हूंदा गॾु वेंदा, गॾु मानी खाईंदा, गॾु खटनि ते वेठा हूंदा, हेठि वेठा हूंदा, तबलीग ते वेंदा, कंहिंजे सफ़र ते वेंदा त गॾु उथंदा, गॾु खाईंदा, माना फ़र्क़ु न हूंदो। कॾहिं मुरीद जेको आहे फॉलोअर घोड़ी चढ़ियो वेठो आहे, पीर हेठि पियो हले, ईअं हूंदो। टे पीर पागल हिकिड़ो ग्रुप आयो जंहिंमें हिकिड़ो फ़क़ीर हुयो, मुरीदनि मां हुयो ग़ुलाम नबी महर। उन हिकिड़ो नओं स्कूल ऑफ थॉट ॾिनो। उहे उन्हनि माण्हुनि खे गॾायो जेके थोरा रेज़िस्ट पसंदि हुया माण्हू, चइबो आहे पीर में ऐं मुरीद में फ़र्क़ु हुजणु खपे। न उहो ग़ुलाम नबी महर साहिबु जेको हा, त पाण ॾिसी आया आहियूं त इहो दौर वञी बीहे थो 1847 खां 1890 90 वारो। हा, ठीकु आहे, माना सिंध फतेह थी वई, सिंध फतेह थी चुकी आहे। ठीकु, अंग्रेज़ अची विया। हा, हाणे उते तव्हांखे ग़ुलाम नबी महर नाले हिकिड़ो फ़क़ीर आहे जेको त चए त ॾाढा माण्हू बि आहिनि, इन करे पीर ऐं मुरीद जे विच में हिकिड़ो संदो ऐं फ़र्क़ु विथी हुजणु खपे। उहा विथी ऐं फ़र्क़ु छाजे लाइ थी चए? हाणे तव्हां ॿुधायो, तव्हां ज़बरदस्त सुवालु पुछियो डॉक्टर साहिबु, ॾाढो इंट्रस्टिंग आहे। हाणे मां इहा ॻाल्हि चवण वारो हुयुसि, तव्हां माना सही टाइम सुवालु पुछियो आहे, मां शायदि मिस थी वञे। हिज़्बुल्लाह शाह 1847 खां 90 में रहियो न, सिंध फतह थी चुकी। हिज़्बुल्लाह शाह जो स्ट्रक्चर जो ठाहियो हो न, इहो इन जो हिकिड़ो पॉलिटिकल पर्पज़ हुयो। पॉलिटिकल पर्पज़ इहो हुयो त माण्हू जेके मुंहिंजा फॉलोअर्स आहिनि उहे पंहिंजे पंहिंजे यूनिट में स्ट्रांग थियनि, त असां हिते जेको अंग्रेज़ क़ाबिज़ आहे उनजी अंग्रेज़ जी जेका हाकिमियत क़बूल न कई हिननि, को पब्लिकली रेज़िस्टेंस कोन ॾेखारी, लेकिन अंदरि अंदरि में हिन पंहिंजो हिकिड़ो सिस्टम डेवलप करे छॾियो त इहे यूनिट ठाहिया हुया। हाणे जॾहिं यूनिट ठाहिया त उहा अंग्रेज़ खे ॾुखिया लॻा पई, छो पिया ठाहिनि, हीअ छो वाए, हीअ छो स्ट्रक्चर ठहियो आहे, जॾहिं असांजो स्ट्रक्चर आहे, रूल ऑफ लॉ असांजो आहे, त हेठि रूल ऑफ ॿियो छो आहे, हे माण्हू पाण में मसइला छो था कनि, असां वटि छो नथा अचनि, कोर्टनि में छो नथा अचनि। त इहे माण्हू कोर्टनि मां अंग्रेज़ जी सिस्टम मां बचाइण जे लाइ हिन पंहिंजो हिकिड़ो स्ट्रक्चर ॾिनो। अच्छा, उन स्ट्रक्चर में फियर फैक्टर वधी वियो त पीर साहिबु जेको हिज़्बुल्लाह शाह हुयो उन ते वाच अंग्रेज़नि जी वधी वई, ऐं उनजे ख़िलाफ़ु अंग्रेज़नि जो हिकिड़ो माना थोरो तरीक़ेकार वधी वियो। जीअं हुन करोड़ आया त हुन करोड़नि सां त पाण में हिकिड़ी त थोरी घणी रंजीदगियूं पैदा थी वियूं, छो त उहो अंग्रेज़ सिस्टम को न को तरीक़े सां कयो त हिनखे पाण थोरा हवाउनि मां थोरी ख़तरु कयूं त इहे पाण डिस्पर्स हुजनि, डिवाइड एंड रूल वारी ॻाल्हि कई त जीअं आर्गनाइज़ न हुजनि, कमज़ोर हुजनि। त इन फियर फैक्टर रखंदे त कुझु जमात जा जो ग्रुप 12 ग्रुपनि में जेके हुया उन्हनि मां हिकिड़ो ग्रुप ऑर्डर थो, हुन चई इहो त असांखे नुक़सानदा आहे, असां फ़क़ीर मुरीद बि गॾु वेठा आहियूं, पीर बि गॾु वेठो आहे, को माण्हू अंग्रेज़नि चवणी ज़हर ॾेई छॾे पीर खे, त पीर खे असांखे सेव करिणो आहे, लीडर खे सेव करिणो आहे, लीडर खे असांखे थोरो दाइरो वधाइणो आहे। ऐं उहो साॻियो ज़मानो हुयो जॾहिं अंग्रेज़ रूल जेके ॾिना हुया त बाबा मां रिसेंटली हिकिड़ो प्रोफेसर उमर चंडा न्यूज़ीलैंड साहिबु हूंदो आहे, उन शेयर कयो डॉक्यूमेंट, त उन ज़माने में अंग्रेज़नि इहो कानून पियो जो कमिश्नर जी ऐं DC जी ऑफिस में जेको ईंदो काल ते, त उनखे घणनि माण्हुनि खे बीहारे छॾींदा, चपल लड़ाईंदा, बीहारे छॾींदा, कुझु माण्हुनि लाइ कुर्सी लाट कंदा, त बसि सीट हिन अलर्ट कई विया, अची वेंदो, उनखां पोइ साहिब सां अची मिलंदो। त इहे अहिड़े क़िस्म जो माना हिकिड़ो अजीब क़िस्म जो जेको इम्पोज़ शयूं कयूं, त उन मां हिननि वरी इहो लेसन लर्न कयो त हीअ असांखे जेको ईअं तंग था कनि, असांजे माण्हुनि खेत्र जे माण्हू तंग था कनि, हिन वरी पंहिंजी हिकिड़ी रेज़िस्टेंस में इहा पैदा कई त असां पीर खे बचाइण जे लाइ, थोरो सेफ साइड रखण जे लाइ, लीडरशिप टॉप अलॻि करण जे लाइ, त हिन रेज़िस्टेंस पैदा कई ग़ुलाम नबी महर। उन हिकिड़ो नओं कॉन्सेप्ट ॾिनो, उन सां इहो कॉन्सेप्ट ॾिनो त पीर सां गॾु कोई न हुजे, अलाह हिकु, रसूल बि हिकु, त पीर बि हिकु, माना लीडर बि हिकु, त ॿिए जी ॻाल्हि न वञिबी, त उन डिफरेंस हुजे। त उतां खां हिकिड़ो कॉन्सेप्ट नओं पैदा थियो त कुझु माण्हुनि चई पिया पीर में मुरीद में फ़र्क़ु पैदा कयो, न त जमायत मुरीद गॾु वेठंदा खाईंदा पीअंदा हुया, उतां खां स्टार्ट थी। हाणे इहो हिकु रेज़िस्टेंस जेका आहे उहा सिर्फ़ु इन जे करे आई त पीर खे को बि अहिड़ो हालात पैदा न थिए जिते माना को ख़तरो पैदा थिए पीर जे लाइ, त ख़तरा हुया उन हालात में, मीरनि सां मसइला हलंदा रहिया या अंग्रेज़ गवर्नमेंट सां मसइला हलंदा रहिया, या उनमें घणियूं कहाणियूं मां नथो ॿुधाए सघां। काफ़ी दफ़ा हिज़्बुल्लाह शाह खे अंग्रेज़नि 2-3 दफ़ा हैदराबाद घुरायो बि हुयो, त इहो फियर हुयो त किथे मुरीद ऐं कुझु माण्हू मुरीदनि में अची करे हुन सां कुझु हरकत न करे वञनि। ख़ैर एनीवे इहो टाइम ईअं गुज़री वियो। हाणे अचूं था त स्ट्रक्चर हुयो कीअं, त उहो अॻियूं हली करे उहे 12 ग्रुप जेके ठहिया न, उहे 12 मुख जेके हुया, इहे पोइ मुख खे पोइ वरी नए लफ़्ज़ अरबी लफ़्ज़ में ख़लीफ़ा थी विया। ख़लीफ़ा थींदा विया त उहे 12 यूनिट स्ट्रंग हलंदा रहिया। ॿिए 4थे 5हें पीर पागार 6हें पीर सूर्य बादशाह टाइम में हलंदा रहिया। सूर्य बादशाह टाइम में इन्हनि 12 ख़लीफ़नि जे अंदरि जेका रेज़िस्टेंस आई, उन में सॼी जमायत जेका सूर्य बादशाह लॉन्च कई अंग्रेज़नि जे ख़िलाफ़ु जेका मूवमेंट, त उन्हनि में हिकिड़ो ग्रुप उहो हुयो, उहो सफ़ा एक्सट्रीम ठहियल हुयो।
उनखे चयो आहे फ़र्क़ु वारो, उहो फ़र्क़ु तव्हांजो उहो जेको अलॻि जेको ग़ुलामी बि कॉन्सेप्ट ॾिनो उनखे वरी उनखे चवंदा आहिनि फ़र्क़ु वारा इन खे त उन फ़र्क़ु विधो सिस्टम में न, त उनखे उहो फ़र्क़ु वारा चवंदा आहिनि, हिन खे सालम चवंदा आहिनि। सालम माना जेके तरीक़े हलंदा आहिनि शुरू खां हलिया उहे आया। त फ़र्क़ु सालम 2 वॾा स्ट्रक्चर आहिनि जमायत जे अंदरि हिन वक़्तु पीर पगारी जमायत। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, हा 12 ख़लीफ़ा ठहिया, हाणे को ख़लीफ़ो हयाती पूरी थी थिएसि त पोइ केरु थींदो? कोई बि अच्छा इन जो मां स्ट्रक्चर ॿुधायां थो। इते रूल ऑफ लॉ ठहियो, रूल ऑफ बिज़नेस ठहियो, ऐं उहो रूल ऑफ बिज़नेस जेको आहे न उन में पीर पगारो जेको थींदो उहो हिकिड़ी तरफ़ वॾो एम्पावर्ड नज़र ईंदो, ॿिए वारे बिल्कुलु एम्पावर्ड नज़र न ईंदो तव्हांखे, उहो सॼा उन मुरीद ख़लीफ़ा एम्पावर्ड नज़र ईंदा। हा उहो डेमोक्रेटिक प्रोसेस ॾिसो। हाणे डेमोक्रेटिक प्रोसेस इहो आहे त पीर जेको आहे न उनखे न उनजो पीर सिलेक्ट कंदो, को पीर पगारो ईअं चवे त मुंहिंजो फलाणो पुटु पीर पगारो थींदो, न हिन सिस्टम में इहो आहे पीर पगारे खे सिलेक्ट केरु कंदो, जंहिंखे मुरीद चाहींदा उहो पीर थींदो। पहिरियों या ख़लीफ़ा मुरीद मुरीदनि जी रिप्रेज़ेंटेशन केरु कंदो, उहे 12 जेके मुख आहिनि या ख़लीफ़ा आहिनि जेके उहो रिप्रेज़ेंटेशन कंदा हुनजी। उनखां पोइ ॿियूं जेको आहे ॿियो सुवाल इहो आयो जेकॾहिं जेको पीर थी वियो पोइ उनखे अथॉरिटी ॾींदी आहे त पोइ हाणे तूं पंहिंजी मर्ज़ी जी टीम ठाह, ख़लीफ़ो जंहिंखे वणे रख। जीअं पीर लाज़मी न आहे त वॾो पुटु थिए, ॿिए नंबर ते पुटु थिए, 3 नंबर पुटु थिए। सूर्य बादशाह 2 नंबर जो पुटु रहियो, पीर पगारो थी वियो, ठीकु आहे न। हिकिड़ो पीर पगारो हुयो जेको मुंहिंजो पुटु कोन्हे भाउ पीर पगारो थी वियो। त इहो माना लाज़िम मलज़ूम न आहे त पुटु पीर पगारो थिए या पहिरियों नंबर पुटु पीर पगारो थिए, ॿियो नंबर पगारो थिए। पर असांजे कल्चर जो कुझु शयूं आहिनि उन कल्चर जो हिसो इहो आहे त वॾे पुट खे पॻी ईंदी आहे, नॉर्मल ईअं रहियो आहे। अच्छा हाणे पीर पगारो जो इलेक्ट थींदो वञे जॾहिं मुरीद पंहिंजो वोट ॾींदा आहिनि पंहिंजे ख़लीफ़े खे, ऐं उहो ख़लीफ़ा जेकॾहिं वेही पीर खे सिलेक्ट कंदा आहिनि। पीर जॾहिं सिलेक्ट थी वियो त उनखे सॼो पावर ॾींदा आहिनि, नाउ यू आर हैव राइट टू सिलेक्ट योर टीम। हाणे तो ख़लीफ़ो जेको पुराणो रखी मटाई कंहिंखे बि रखी, उहो लाज़मी न आहे ख़लीफ़े जो पुटु ख़लीफ़ो थिए, कंहिंखे बि उन ग्रुप मां कंहिंखे बि ख़लीफ़ो करे सघेसि थो। उहो त नओं पीर जॾहिं आयो, हा हिकिड़ो ख़लीफ़ो आहे जेको एग्ज़िस्टिंग मौजूदु ख़लीफ़ो गुज़ारे थो वञे, रोड एक्सीडेंट में गुज़ारे वियो, पाण तबी मरी वियो, उनजी जाइ कीअं संभालींदो? उनजो जाइ उन पीर खे इख़्तियार हूंदो त उन ख़लीफ़े जे यूनिट पूरे मां कंहिं बि हिकिड़े माण्हू खे ठीकु उहो रिकमेंड करे उन टीम माना ख़लीफ़ा पीर हूअं थो ठहे, ख़लीफ़ा हीअं था ठहे। हा पीर खे ख़लीफ़ा ठाहींदा आहिनि, ख़लीफ़नि खे पीर ठाहींदो। ठीकु सो वाइस वर्सा आहे, ठीकु डेमोक्रेसी इहो स्ट्रक्चर ईअं आहे। हाणे हिन वक़्तु जेको स्ट्रक्चर आहे उहो इहो आहे त जेके 12 जे ग्रुप ठहिया हुया उन 12 जा 12 ख़लीफ़ा आहिनि, उहे आहिनि सालम ग्रुप। पीर ॻोठ जेको दरगाह जे आहे हिन जी बुज़ुर्गनि जी, उहा दरगाह 12 हर महीने हिकिड़ो ग्रुप त ईंदो आहे, इंतिज़ाम संभालींदो आहे, उनजा फाइनांस उनजा सॼा ॾिसंदो आहे, ऐं उनखां पोइ हलियो वेंदो आहे, लंगर खाना ॿिया ॾिसंदो आहे, वरी ॿिए महीने ॿियो ग्रुप ईंदो आहे। माना 12 महीना 12 ग्रुप ख़लीफ़ा थी विया, उहो पंहिंजो इंतिज़ाम संभालींदा आहिनि, उहो 12 हलिया वेंदा आहिनि। इहो थियो दरगाह जो सिस्टम। हाणे तव्हां ॾिसंदो फ़र्क़ु वारा जेके उहे हाणे 4 ग्रुपनि में डिवाइड आहिनि। अच्छा त टोटल हीअं तव्हां ॾिसंदो त 16 ग्रुप आहिनि, 12 उहे सालम जा जेके दरगाह पीर ॻोठ जो निज़ाम संभालींदा आहिनि। हीअ जेके ग्रुप हुया 12 4 में हीअं डिवाइड आहिनि। इन्हनि 4 जी नुमाइंदगी जेका आहे पीर पगारो दरगाह खां ॿाहिरि जिते बि उनजो घर हूंदो जिते रहंदो, त इहे 4 ग्रुप जेके आहिनि उहे इंतिज़ाम संभालींदा आहिनि उनजो। मिसाल तौरु पीर पगारो कराची रहेसि थो त इन कराची वारे 4 ग्रुप जेके आहिनि, हर ग्रुप 3 महीना पंहिंजी सर्विस ॾींदो हिते। माना पीर पगार जो उथणु वेहणु खाइणु पीअणु इंतिज़ामिया किंगरी हाउस जा उहो हिकिड़ो ग्रुप ॾिसंदो। 3 महीननि खां उहो ग्रुप ईंदो त ॿियो हुनजा इंतिज़ामिया माण्हू अची वेंदा हुते। उहो तव्हां ॾिसंदो किंगरी हाउस तव्हां जॾहिं वेंदा हूंदो त फ़क़ीर वेठा हूंदा ॿाहिरां टोपींदारा, तव्हां हर 3 महीननि खां उहो नवां फ़क़ीर ईंदा, उते नओं ख़लीफ़ो अची वेही रहंदो। त उनजो कमु आहे त दरगाह लुक आफ्टर करणु। सो हाणे इहो माना 12 ई ख़लीफ़ा हिन वक़्तु आहिनि और 16 ख़लीफ़ा आहिनि, जंहिंमें 4 जेके आहिनि फ़र्क़ु वारा, 12 जेके सालम। हाणे इन 16 माण्हुनि खे अथॉरिटी हूंदी आहे पीर सिलेक्शन करण जी। असां पंहिंजी ज़िंदगी में पहिरियों पोइ दफ़ा जॾहिं पीर शाह मदन शाह गुज़ारे वियो 12 में, उहो 12 ख़लीफ़ा छा कंदा आहिनि, पीर शाह मदन शाह जॾहिं बीमार हुयो 12 में तव्हां कयो 16 में, इहे 16 ई वेठा हूंदा। न 2012 में 2012 में एक्ज़ैक्टली 2012 में 16 ख़लीफ़ा इहे पंहिंजे इन जे अंदरि वरी ॿियो सिस्टम आहे। इन ख़लीफ़नि जे अंदरि ख़लीफ़नि जो सिस्टम मिसाल तौरु जेको ग्रुप ए आहे, ग्रुप ए जंहिंखे नालो सां मिसाल तौरु लाड़ चऊं, पार चऊं, जैसलमेर ग्रुप चऊं, जयो ग्रुप चऊं। हाणे जो लाड़ वारो ग्रुप आहे उनजो ख़लीफ़ो हिकिड़ो आहे, उहो त ख़लीफ़ो थियो पूरी यूनिट जो।
पर उन यूनिट जे अंदरि पीर पागारे जा मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते माना बंगला ठहियल आहिनि, घर ठहियल आहिनि, जिते पीर पागारो साल में ॿिए साल ईंदो आहे, त उते अंदरि वरी दावत जा ख़लीफ़ा आहिनि, उहे हेठि सभु यूनिट ठहियल हुनजा। त हिकिड़ो पूरो स्ट्रक्चर ठहियल आहे, जितां खां माना जमायत कंट्रोल बि थींदी आहे, जितां खां रेवेन्यू कंट्रोल थींदो आहे, जितां खां पॉलिटिकल स्ट्रक्चर कंट्रोल थींदो आहे। त पीर पागारे खे माना इहे 16 ख़लीफ़ा रिपोर्ट कंदा आहिनि, पर हाणे नओं स्ट्रक्चर जेको आहे हींअर, जेको पुराणो स्ट्रक्चर इहो हुयो, नए स्ट्रक्चर में हिकिड़ी जमायत जो ग्रुप आहे, उन जे ख़लीफ़े खे अथॉरिटी ॾेई छॾी आहे, उहो चीफ ख़लीफ़ो आहे, सभिनी ख़लीफ़नि जो ख़लीफ़ो आहे, उहो माना पीर खां हेठि वरी चीफ ख़लीफ़ो आहे। इहो कॾहिं थियो आहे? इहो स्ट्रक्चर में त मौजूदु न हुयो पहिरीं, पर ओवर द टाइम जेको जैसलमेर वारो ग्रुप हुयो न, उहो इंडिया जो हिन तरफ़ मुरीद जाम हुया, त पॉपुलेशन में इहे घणा हुया, रेवेन्यू जनरेशन में इहे घणा हुया, ऐं इन जूं दावतूं बि जाम हुयूं, त उन जे करे ॿिया ग्रुपनि जे कंपेयर नंढा हुया, त उन जे करे थियो ईअं त उन्हनि ग्रुप जो उहो असराइतो ग्रुप हुयो, उहो ग्रुप असराइतो हुयो, उनजो मतिलबु ख़िदमतूं ॿियनि जूं बि ख़िदमतूं जाम हुयूं, न आहे ख़िदमतूं को अंडरमाइन थो करे सघनि, पर उहो थोरो घणो विज़िबल हुयो, त उहे हलंदे हलंदे उन वटि पावर घणो रहियो, त उहे फ़ैसिलनि में असरअंदाज़ थींदो रहियो, त उन्हनि उहो ख़लीफ़ो आहिस्ते आहिस्ते चीफ ख़लीफ़ो थी वियो। त हाणे 16 ख़लीफ़नि जो उहो चीफ ख़लीफ़ो आहे, ऐं हाणे स्ट्रक्चर में माना उहो चीफ ख़लीफ़ो थी वियो। हाणे जेको हिन वक़्तु जेको चीफ ख़लीफ़ो आहे जैसलमेर ग्रुप जो, उहो उन साॻी वक़्तु चीफ ख़लीफ़ो बि आहे, साॻी वक़्तु पंहिंजी यूनिट जो ख़लीफ़ो बि आहे। त इहो स्ट्रक्चर आहे हिन वक़्तु जमायत जे अंदरि। हिकिड़ो सुवाल थो पुछां, हा, जेके फ़र्क़ वारा पैदा थिया, हा, 4 ॼणा थिया, हाणे 12 हो, त अॼु बि उहे चाहिनि था त इहो फ़र्क़ु हुजे? अच्छा, मां त इहो तव्हां बिल्कुलु सही सुवालु पुछो थी। हाणे फ़र्क़ु आयो इन करे हुयो त पंहिंजो पाण खे इहे घणो जी प्रैक्टिस। अञा मां इन में ॿियो सुवालु विझी छॾियां, ऐं 12 जेके सालिम आहिनि, उहे अॼु बि ईअं ई था चाहिनि त इहो पीर ऐं मुरीद सभु हिकु जहिड़ा हुजनि? हा, इहो बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। अच्छा, ओवर द टाइम इहा फ़र्क़कारी जेका प्रैक्टिस जेका घणी पई न, उहा आई सूर्य बादशाह जे टाइम में। उहा इन जे करे आई त सूर्य बादशाह जे टाइम में मूवमेंट जो हिस्सा हुया, पॉलिटिकल स्ट्रक्चर हुयो, उन्हनि माण्हुनि वरी उहे फ़र्क़ु वारा ॿियनि सां माननि बि न खाईंदा हुया। रीज़न इहो किथे को माण्हू सां चोरी न करे वेही रहे, कोई सां ज़र न मिलाए वञे, कोई सां जीअं हू न करे, बिल्कुलु पंहिंजो पाण अलॻि कयो। त उन जे करे तव्हां हुर मूवमेंट जे दौरान हिकिड़ो तव्हां कान ॿुधो हूंदो त इहे हुर पंहिंजो पाण खे अलॻि था कनि, ॿियनि माण्हुनि खां परे आहिनि। उनजो रीज़न पॉलिटिकली हुयो, रिबेलियस मूवमेंट जो ज़रूरत हुई उन वक़्त जे, त उन माण्हू पाण खे परे कयो, सूर्य बादशाह खे बि परे रखियो। अच्छा, हाणे तव्हांजो चयो ॿियो सुवालु, त छा हाणे सालम पीर साहिब सां गॾु उथनि वेहनि खाइनि पीअनि था, या उनखे बसि जेको हिकु अक़ीदो पंहिंजी जॻह ते, लेकिन बाक़ी तरीक़ा ईअं आहिनि या न आहिनि, ऐं इहे फ़र्क़ु वारा कनि था नथा कनि। हाणे जीअं वक़्तु चेंज थियो आहे, जीअं जेको शाह मदान शाह पीर साहिब पगारो हुयो, उन माना फोकस घणो एजुकेशन ते कयो न, त उन में हाणे इहे शयूं माना ज़ाहिरी तौरु असराइतो कोन्हनि, पर ग्रुप एग्ज़िस्ट कनि था, ऐं ॿिन्ही में तक़रीबन प्रैक्टिस साॻियूं आहिनि, ऐं ॿिन्ही ग्रुपनि में, ऐं ॿिन्ही ग्रुपनि में बि फ़र्क़ु आहे बि सही, न बि आहे। ख़लीफ़ा हाणे जेके अञा पीर साहिब मुर्द गॾु वेठा हूंदा आहिनि, तव्हां ॾिसंदा आहियो कॾहिं कॾहिं, ऐं गॾु सोफ़नि ते वेठा हूंदा आहिनि, ऐं कुझु माण्हुनि खे पसंदि हूंदो आहे, कुझु माण्हू पसंदि न हूंदो आहे, त उहे शाह मदान शाह आस्ते ख़तमु करायूं, हिन पीर पगारे तक़रीबन ख़तमु करे छॾियूं आहिनि। उन हिन पीर पगारे त माना 2-3 प्रैक्टिस अहिड़ियूं नयूं आंदियूं आहिनि, जेके माना क़ाबिल तारीफ़ आहिनि। उन ते सॼी सिविल सोसाइटी प्रोग्रेसिव माण्हुनि तारीफ़ूं कयूं आहिनि। जीअं मिसाल तौरु अॻे त इहो हूंदो सैयद जी नियाणी ॿार न ईंदी, त पीर साहिबु वॾो जेको शाह मर्दान शाह त कम अज़ कम पंहिंजे घर में लिबरल हुयो, पंहिंजी नियाणी जी ॿार शादी कराए छॾियूं। त हिन पीर पगारे अञा थोरो क़दम अॻिते आयो, त उनजो इहो त मतिलबु तव्हां प्रायोरिटी जेका आहे उहा रूल ऑफ लॉ ते हुजे, तइलीम ते हुजे, ह्यूमन राइट्स ते हुजे, ख़ासि औरतुनि जे हक़नि ते हुजे, ॿारनि जे हक़नि ते हुजे। त हिन पीर पगारे अञा हिकिड़ो क़दम अॻियूं आयो आहे। त सो मां शुरू में ॻाल्हि कई त हीअ दरगाह जेका आहे न, तव्हां असांखे स्टडी कंदासीं त हिन दरगाह में पीर नालो ज़रूरु लिखियलु आहे, पर तव्हां त पीर साहिबनि सां उथो वेंदो आहे, मिलो बि था हुन सां, तव्हां पूरे घर में बि पीर नज़र न ईंदो, तावीज़ लिखंदो हुजे, को तव्हांखे माना दुरूद फिणो कंदो हुजे, न पर तावीज़ जेको आहे अलाह जो दुरूद पाक आहे, उहो टाइम ते दुरूद पाक बि कबो, लेकिन साॻी वक़्तु प्रोग्रेसिव बि आहिनि, लिबरल बि आहिनि, सेक्युलर बि आहिनि, वरी साॻी वक़्तु पंहिंजे मज़हब ते पंहिंजे मज़हब जी तलक़ीन करण वारा बि आहिनि, पंहिंजे स्कूल ऑफ थाट ते हलण वारा, क़ादरी तरीक़े स्कूल थाट ते हलण वारा आहिनि। हिननि पीरनि ते अॼु जे कॉन्टेक्स्ट में जो पीर जो लफ़्ज़ आहे उहो फिट नथो थिए, पर छो त पीर त आहिनि, हिकिड़ो असांजे कल्चर जो हिसो आहे, उहे पीर बि आहिनि, लेकिन पंहिंजे अप्रोच में, पंहिंजी सोच में, पंहिंजे विज़न में हे घणा प्रोग्रेसिव। ऐं अच्छा, हिकिड़ो ॿी ॻाल्हि चवां तव्हांखे, पीर साहिबु शाह मर्दान शाह असां मां पंहिंजी हयाती में ॾिठो, ऐं हिन पीर पगारे खे पीर पंहिंजे अमल में,
पंहिंजे एक्शन में, पंहिंजे माना जे ॻाल्हि चवण में, पंहिंजी तलक़ीन में वॾा प्रोग्रेसिव रहिया आहिनि। मुरीद जेके आहिनि उहे प्रोग्रेसिव स्लो रहिया आहिनि। इन रफ़्तार ते पाण ॻाल्हायूं था त जीअं लुत्फ़ थो चए त पीर लफ़्ज़ खे तव्हां चई नथो सघे, पर मां थो चवां त पीर लफ़्ज़ खे तव्हां जहालत सां न ॻंढियो। ऐं ही पीर ॿिए क़िस्म जा पीर आहिनि, त इन्हनि पीरनि जो थियो छा, इन्हनि पीरनि कयो छा, हिकिड़े थोरे वक़फ़े खां पोइ पाण वरी ॻाल्हायूं था। लुत्फ़ अली मंगरियो साहिब सां गॾु आहे।